कंधकोट जा दोस्तो ऐं असांजा स्टेज ते वेठल दोस्त ऐं ख़ासि तरह जेके असेंबली जे सीटुनि ते सभु वेठा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं मां उन्हनि जो थोराइतो आहियां जो उन्हनि माना ॿियनि शहरनि जे भेट में जेका ॻाल्हि थोरी चेंज आहे उहा इहा आहे त बोर न थिया आहिनि एतिरे वक़्त में उबासूं विझनि था कंहिंखे निंड बचे थी पर उनखे शाबस हुजे जो जेको आहे सो माना चकोणी वेठा आहिनि इहा ॻाल्हि न ई आहे ऐं इहा इन में माना कंधकोट जो हिकिड़ी 2-3 मार्कूं सम्झो त ॿियनि खां वधी वियूं तो हिकु इहो आहे। ॿियो त काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं ज़ाहिर आहे हर को बोर बि थियो आहे ऐं ॻाल्हियूं बि सभु ॻाल्हाए विया आहिनि ऐं मूंखे ॻाल्हाइण बि थोरो न ईंदो आहे घटि ईंदो आहे तकीर करणु तंहिंजे करे बहरहाल जेके ॻाल्हियूं थोरियूं आहिनि उहे तव्हां जेके पेश कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेका मां करणु चाहियां थो छो त गुज़िरियल 5-10-20 सालनि में या उन खां वधीक सालनि में असां जेको ॾिठो आहे त माण्हुनि ताईं उहे माण्हू पहुच कनि था जिन जो को ज़ाती हासिलात जो को मक़सदु हूंदो आहे। मिसाल तौरु जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ पार्टियूं आयूं आहिनि। पहिरियों अल बाबा पीपल्स पार्टी हुई, उन खां अवल मुस्लिम लीग हुई, पोइ वरी अलाए केतिरियूं मुस्लिम लीगूं आयूं आहिनि, वरी ॿिया आया आहिनि क़ौम परस्त बि मतिलबु तमामु बेशुमार। ऐं इन में माण्हुनि ॾिठो आहे गुज़िरियल 30-40 सालनि में हर को माण्हू अचे जेको आहे सो माण्हुनि जूं ॻाल्हियूं करे, अवाम जूं ॻाल्हियूं करे, उन्हनि जे मुफ़ादनि जूं ॻाल्हियूं करे ऐं कमु दरअसल मुफ़ाद पंहिंजो कढी वेंदो आहे ऐं अॻिते हली इक़्तिदार बि हासिलु कंदा आहिनि उहे माण्हू। तंहिंजे करे मां सभ खां पहिरीं इहा वज़ाहत करणु चाहियां थो त इंडस रेनेसेंस तरफ़ां मां ऐं जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो को बि सियासी मक़सदु न आहे। हिननि मां को बि चीफ मिनिस्टर थियणु नथो चाहे, कोई बि मिनिस्टर थियणु नथो चाहे ऐं कोई बि MPA थियणु नथो चाहे, इवन जेको आहे सो ज़िले या तालुके लेवल UCA जो चेयरमैन बि नथो थियणु चाहे। असीं हिकिड़ी जेका थो ॻाल्हि जेका खणी आया आहियूं उहा सिर्फ़ु मां एक्सप्लेन कंदुसि, पोइ वरी ॿियनि ॻाल्हियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं पर घणो बि न ॻाल्हाइबो। उहा इहा आहे त जेकॾहिं थोरो असां गौर कयूं था समूरे सिंध जी तारीख़ ते त ईअं थो लॻे त असां सिंधी माण्हू दरअसल माण्हूअ तौरु बिहेव ई न कयो आहे। या त कंहिं पोल्ट्री फार्म में जीअं मुर्गा हूंदा आहिनि ऐं ईंदो आहे वापारी उनखे कढी विकिणी छॾींदा आहिनि, उन मुर्गे खे ख़बर न हूंदी आहे त मां काॾे थो वञा, कुसजण थो वञा या मुंहिंजा कबाब थींदा या छा थींदो या भाॼी थींदी, या जेको आहे सो कंहिं फार्म में ॿकरियुनि जो फार्म हुजे या ॿियो को फार्म हुजे, माना उनजी पंहिंजी उन वीचारे खे का ख़बर न आहे। समूरी तारीख़ जेका आहे सा इन ॻाल्हि सां भरी पई आहे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जॾहिं खां तारीख़ शुरू थी थिए मोहने दड़े जे ज़माननि खां पोइ त सभ खां पहिरियां हिते जेको आहे जेके ॿाहिरियां माण्हू आया उन ज़माने में तक़रीबन इहा 400-600 साल क़बल मसीह जी ॻाल्हि आहे। उन वक़्तु सॼे दुनिया में वॾी में वॾी रियासत जीअं हाणे अमेरिका आहे या चीन आहे या अहिड़ा वॾियूं ताक़तूं आहिनि जेके सल्तनतूं आहिनि ऐं हिकिड़े एम्पायर्स आहिनि, उन ज़माने जी पुराणी ऐं वॾी एम्पायर जेका आहे सा ईरान हुयो। ऐं सभ खां पहिरियों जेको आहे सो ईरान जे दारा वन जेको बादशाह हो उन जेको आहे सो कब्ज़ो कयो ऐं हीउ समूरो सिंध ऐं सॼो इलाइक़ो उनजो हुयो। उन खां पोइ असां ॾिसूं था त वरी अॻिते हली करे जेके हीउ सिकंदर आज़म आयो उन बि कब्ज़ो करे माण्हू मारे उनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां सॼे मुल्क खे लुटे पैसा खणी इस्तेमालु करे वियो। उन खां पोइ हीउ जेके मौर्या ख़ानदान हो चंद्रगुप्त मौर्या उहो आयो, उन बि ईअं ई जेको आहे माना मुर्गा विकिणी छॾिया या जेको बि उन ते कंट्रोल कयो। उन खां पोइ वरी तव्हां ॾिठो त अॻिते हली करे जेके अरब आया, अरबनि खां पोइ वरी असां ॾिठो त जॾहिं उहे विया त उन खां पोइ वरी जेको आहे सो अरगून तरखान ऐं इहे ईंदा रहिया। थोरो वक़्तु सिंधी माण्हुनि जी हुकूमतूं बि रहियूं पर उहे तमामु कमज़ोर हुयूं। के या त उत्तर सिंध में हुयूं जीअं सूमरनि जी 300 सालनि जी हुकूमत सिर्फ़ु उत्तर सिंध में हुई, समन जी मिड़ई कुझु वधीक हुई, पर उहे हमेशह या त ॾंड ॾींदा हुआ
मुग़ल सरकार खे या कंहिं न कंहिं सरकार खे। उनखां पोइ जॾहिं जेको आहे सो करोड़नि मीरनि जे हवाले कयो मुल्क खे, तव्हां ॾिठो त अॻिते हली मीरनि बि कंट्रोल कयो ऐं जेको आहे सो सॼो माण्हू उन ज़माने में तमामु वॾियूं ख़तरनाक टैक्सूं हुयूं जिन मां अचे सिंध जी जान जेका आहे सो छॾाई अंग्रेज़नि। पर अंग्रेज़नि वरी पंहिंजो मक़सदु अलॻि सां हासिलु कयो। उहो तव्हांखे ख़बर आहे, मां वधीक तफ़सीलात में नथो वञा, जो सिर्फ़ु रुॻो निशानदही था कयूं। उनखां पोइ वरी जॾहिं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो इंडिया में तहरीक हली, त असांखे उन वक़्तु बि इहा ख़बर न हुई त बाबा कोई पाकिस्तान जी तहरीक आया पाकिस्तान, आम माण्हूअ खे माना सिंधियुनि खे ख़ासि तरह जेको आहे सो जेको हारी नारी ग़रीब माण्हू या हिननि इलाइक़नि में उनखे ख़बर न हुई। ख़बर पई त बाबा पाकिस्तान ठही वियो, वरी उहो पोल्ट्री फार्म ओॾे विकिणिजी वियो ऐं उन में तव्हां ॾिठो त जेके माण्हू असांजा हितां विया उन्हनि जे जाइ ते जेके माण्हू विया उन्हनि इहो कानून लागू कयो त बाबा को बि माण्हू जेको आहे सिंधी माण्हू पंहिंजे जेकॾहिं को हिंदू वञे थो त हू प्रॉपर्टी ख़रीद करे नथो सघे, ऐं जिन माण्हुनि उनखां अवली प्रॉपर्टियूं ख़रीद कयूं हुयूं उहे बि उन्हनि खां वापसि वठी ॿियनि जेके हमरा नवां आया उन्हनि खे ॾिनियूं आहिनि। त इन करे जेको आहे सो उन में बि तव्हांजो बसि न हलियो। उनखां पोइ अजीब क़िस्म जूं हुकूमतूं हुयूं। जेको आहे सो लाल बहादुर शास्त्री चवंदो त बाबा मां अञा धोती नथो मटायां त पाकिस्तान में हुकूमत मटिजी थी वञे। सो इन हद ताईं हुयो। उन हुकूमत मटाइण या इन में असांजो को बि किरदारु न हो, माना असां उहो फ़िलाक तौरु पे। उनखां पोइ वरी जेको आहे सो भटे जो ज़मानो आयो, थोरो माण्हुनि खे कुझु मिलियो। उनखां पोइ वरी ज़िया साहबु आयो त बि तव्हां ॾिठो त तव्हांजे मुखालफ़त में कानून पास थिया, माण्हू जी का रिप्रेज़ेंटेशन न हुई। ज़िया लॻ खां पोइ वरी ही आया पंहिंजो मुख़्तसिर तौर ते जमहूरियत जो दौरु आयो, उन में बि न हुयो सही माना। ऐं उनखां पोइ मुशरफ़ आयो, मुशरफ़ खां पोइ वरी हे जेका हाणे हुकूमत आई, इन में बि माण्हुनि जे मुफ़ाद या कंहिं ॻाल्हि जी ॻाल्हि न आहे। मथां मथां वोट अचनि था, हिकिड़ा माण्हू MP थियनि था, MLA थियनि था, उहे वञी मथे 100% करप्शन कनि था ऐं पंहिंजा कमु कनि था। माण्हूअ कंहिं ग़रीब जो कमु नथो थिए, करप्शन जेको आहे फुल लेवल ते आहे। त इहा मां ॻाल्हि इन जे करे कई त आम माण्हूअ जी जेका इहा सूरत हाल आहे त उनखे कंहिं शइ जी ॼाण न आहे, उनजी विल या उनजी मर्ज़ी जेका आहे सा कोन थी हले। हीउ इंडस रेनेसेंस जो मतिलबु इहो आहे, इन जो सिंधीअ में माना आहे सिंधू माथिरीअ जी नई सुजाॻी। नई सुजाॻी जो मतिलबु आहे त हर माण्हू, हर आम माण्हू, भली उहो जेको आहे सो परे खां परे हिन गंदकोट खां परे कंहिं रिमोट इलाइक़े में वेठो हुजे, उनखे पंहिंजे मुफ़ाद जी ख़बर हुजे त बाबा मुंहिंजो फ़ाइदो छा में आहे, मुंहिंजो नुक़सानु छा में आहे, ऐं उनखे उन पंहिंजे फ़ाइदे नुक़सान वारे बुनियाद ते जेको आहे सो शयुनि खे इस्तेमालु करण जो या वोट जो या जेको बि आहे उनखे राय जो जेको आहे मुकमिल कंट्रोल हुजणु खपे। तंहिंजे करे पंहिंजे हक़नि खे सम्झणु, पंहिंजे सिचुएशन खे सम्झणु ऐं दुनिया जे समूरनि ॻाल्हियुनि खे सम्झणु, उन जे बारे में असां चाहियूं था त हिकिड़ी जेका आहे सा सलाह मसलत ऐं जेका आहे सा पाण में ख़्यालनि जी ॾे वठि, छो त माण्हू ख़्यालनि जी ॾे वठि नथा कनि, उहा थिए। बुनियादी जेको आहे इंडस रेनेसेंस जो मक़सदु हिकिड़ो इहो आहे। ॿियो इहो आहे त जेकॾहिं पाण ज़िले ऐं तालुके सतह ते कुझु माण्हू गॾिजी वियूं था, जेके बि चङा चङा माण्हू हुजनि, त जेकॾहिं कंहिं ग़रीब सां ज़्यादती थिए त उहे उन शहर जा माण्हू, मिसाल तौरु कंदकोट जा माण्हू, सॼे सिंध जे ॿियनि ज़िलनि जा माण्हू, कराचीअ में जेके वेठल सिंधी ऐं उतां जा ॿिया माण्हू, उहे सभु उन ते मुतफ़िक़ हुजनि ऐं उन जे बारे में जेको आहे सो गॾिजी जेको आहे स्ट्रगल कनि। फ़र्ज़ु कयो जीअं तव्हांजे हाणे कंदकोट में वाक़ियो थियो आहे, हिकु 11 सालनि जी नियाणीअ खे रेप कयो आहे चइनि कंदकोट जे माण्हुनि। हाणे जेकॾहिं उहो हिकिड़ी छोकिरी नौकिराणीअ जी धीउ आहे, उहो बेवस आहिनि, त ॿिया माण्हू ज़ाहिर आहे जेके पाण खे सम्झनि था, उहे असां गॾिजी जेको आहे सो बीहनि, उनजो केस लड़िजे, उनजी माली मदद कजे। जेकॾहिं असां मां हिकु माण्हू 100 रुपयो बि करे ऐं जेकॾहिं उनखे मीडिया ते चङी तरह हलायो वञे ऐं जेकॾहिं उनजे लाइ असांजे तंज़ीम में मौजूदु वकील उनजा केस खणी बीहनि, त तव्हांखे उनखे को बि जेको ॾाढो मुड़ुसु उन सां ज़्यादती करे ई नथो सघे।
छाजे करे तव्हां ॾिसो तव्हां जेकॾहिं असां हुननि ते बिलीव कयूं था रिलाए कयूं था त असांखे कुझु नथो मिले। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त हीअ जंहिंजे असांजो ख़्यालु ई न आहे, ख़्यालु कीअं न आहे, ख़्यालु ईअं न आहे त असांखे ख़बर न आहे त हे आम माण्हूअ खे पावर केॾो आहे। फ़र्ज़ु कयो को बि सिंध जो मसइलो थिए थो, हलो बाबा असांजी पॉलिटिकल पार्टी बि न आहे, ऐं हिन में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि में जेकॾहिं को चङो माण्हू आहे उहो शामिलु आहे, या कंहिं बि तनज़ीम जो माण्हू शामिलु आहे, या कंहिं बिरादरी जो माण्हू शामिलु आहे, या को बि, ऐं जेकॾहिं तव्हां उतां जेको आहे सॾु था ॾियो त बाबा हिते ज़्यादती थी वई आहे हिन माण्हूअ सां, ऐं सभु जेको आहे निकिरी पियो, मतिलबु इहो थींदो घटि। पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त हिकिड़ा 4-5 करोड़ सिंधियुनि मां जेकॾहिं हिकिड़ा 50 लख सिंधी बि बीह रहनि, पंहिंजे हर शइ खे ब्लॉक करे छॾनि, त तव्हांजे ख़्याल में हुन माण्हूअ जी मदद न थींदी। असां हीअ नथा चऊं त मुल्क टोड़नि या हे कनि, पर हीअ जेको ज़्यादती आहे जंहिंसां बि थिए थी, उनजे लाइ जेको आहे हिकिड़ो ताक़तवर हिकु त प्लेटफॉर्म ठाहियो वञे, ॿियो पंहिंजे मुफ़ादनि खे जेको आहे सम्झो वञे। तंहिंजे करे हीअ इंडस रिनेसेंस इन क़िस्म जी ॻाल्हि आहे, माना हिकु त सभिनी शयुनि जी सोच वीचार करणु ऐं सम्झणु। सॼी दुनिया में इहे थिंक टैंक हूंदियूं आहिनि, या थिंक टैंक चऊं था असां हुनखे, सोच सम्झ जी इंजण, त सॼी दुनिया जे मुल्कनि में हूंदियूं आहिनि। बल्कि दुनिया जो जेके गवर्नमेंटूं हूंदियूं आहिनि उहे बि उन थिंक टैंक जेका रिसर्च कंदी आहे, उन रिसर्च में जेके नतीजा कढंदा आहिनि उन जे बुनियाद ते कानून ठाहींदी आहे। त तंहिंजे करे असां हिकिड़ी अहिड़ी जेका आहे सा सोच जी इंजण या थिंक टैंक ठाहियूं था, उन सां गॾोगॾु जेको आहे सो आम माण्हूअ जे गॾब सां हिकिड़ो अहिड़ो जेको आहे सो प्लेटफॉर्म ठाहिणु चाहियूं था जेको मज़लूम खे अकेलो न छॾे। ॿी ॻाल्हि इहा आहे, हाणे जॾहिं तव्हां इहो सॼे सिंध लेवल ते इहो ठाहे वेंदव त पोइ गवर्नमेंट माण्हू आम माण्हूअ जे विल जे ख़िलाफ़ु कमु न करे सघंदी। पोइ तव्हांजे इलाइक़े जो वॾेरो या कंहिं बि इलाइक़े जो वॾेरो या MP MLA मिनिस्टर ऐं मुल्क जो सदर बि कंहिंसां ज़ुल्म करण जी ताक़त नथो रखे, उनजी ताक़त ख़तमु थी वेंदी। हीअ ॻाल्हि तंहिंजे करे ॻाल्हाइण में सम्झण में माण्हूअ खे नथी अचे, नंढड़ी थी लॻे। वरी ऐं इहो आहे मां तंहिंजे करे शुरू में वज़ाहत कई त इहो न सम्झो त बाबा वरी नवां ठग आया आहिनि, नओं जेको आहे बुरको मटाए, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिन में तव्हां पाण इंडिपेंडेंट हूंदव, पंहिंजा ख़्याल कंदव, हर कंहिंखे आज़ादी आहे त भली कहिड़ो बि ख़्यालु रखे, पर हर माण्हूअ जे दिलि में हिकिड़ो सुठो इंसानु बि आहे जेको ज़ालिम तरीन धाड़ेल हूंदो आहे न, उनजे बि कंहिं कुंड में हिकिड़ो थोरो चङाईअ जो पहलू 5% 10% में हूंदो आहे। पर जेको वधीक सुठा माण्हू उन्हनि में 50% 60% 80% हूंदो आहे, जंहिंमें 90 खां मथे हूंदो आहे उहो थी वेंदो आहे पंहिंजो दरवेश या बुज़ुर्ग थी वेंदो आहे, या उहो जेको आहे सो पंहिंजे हिन इंसानी सिफ़त खां मथे हली वेंदो आहे। तंहिंजे करे हिन जो मक़सदु इहो आहे। बाक़ी जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे त क्राइसिस ऑफ सिंध। बाबा सिंध में मसइला कहिड़ा आहिनि, सो उहा मसइला सभु तव्हांखे ख़बर आहे। मसइलो इहो आहे जेको साईं वारा सभु बयानु करे विया त बाबा हिते त जेको आहे सो का इंफ्रास्ट्रक्चर ई कोन्हे, हिते त न रोड थोरो ठहे, जीअं पंहिंजे मीराणी साहिबु ॿुधायो त बाबा जी पथर विधासीं उहे वरी पोइ लुड़ी विया 6 करोड़नि जा, वरी 4 करोड़नि जा, वरी 4 करोड़नि जा। हाणे ॻाल्हि आहे सॼी सिंध ईअं लुड़ी पई आहे। किथे बि अॻे इहो थींदो त बाबा जेको आहे सो 10% 15% 30% कमीशन वधी वेंदी, पंजाब में 30% हले थी, ठीकु आहे न। हिते जेका आहे सा 100% आहे, माना उहा शइ कागज़नि में ठहे थी, ॿिए वरी साल कागज़नि में ॾेखारण त बाबा उहो लुड़ी वियो, वरी हाणे ॿी बजट। त तंहिंजे करे मसइलो इहो आहे त हिकु इंफ्रास्ट्रक्चर या का बि शइ न आहे। एजुकेशन पाकिस्तान ठहण वक़्तु असांजी ॿियनि सभिनी सूबनि खां सिंध सूबो अॻिते हो, ऐं ॿियनि सूबनि जो काथे बि मुल्क कंहिं बि मुल्क में सर्टिफिकेट मैट्रिक या ग्रेजुएशन क़बूल न कई वेंदी सवाइ सिंध जे। पर हाणे सिंध सभिनी खां पोइ ते आहे। ऐं कापीअ जो जीअं दोस्तनि ॻाल्हि कई उनजो बि हल थी सघे थो, को मसइलो न आहे, नओं सिस्टम आणणो पवंदो। त इहे ॻाल्हियूं मां इन जे करे वधीक हिन ते ज़ोर नथो ॾियां त वरजा जेको आहे थी वेंदो। तो हिकु आहे पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, पंहिंजी जेको आहे तालीम कोन्हे, पाण वटि सिहत जी सहूलियत न आहे। जीअं असांजे पंहिंजो दीवान साहिबु जेको हुयो मुखी, उन चयो त बाबा जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे हार्ट अटैक थी पए त उनखे त उहो त मरी वेंदो। उहो छाॾे करे त हक़ीक़त में त सखर में बि सही इंतिज़ामु कोन्हे को, सिर्फ़ु कराचीअ में आहे। लाड़काणे में बि वेंदव त हिकिड़ा कूड़नि सर्टिफिकेटनि वारा डॉक्टर वेठा आहिनि, वियाना जी डिग्री करे आहिनि, जेका उहा डिग्री बिग्री न आहे, उहा पैसनि ते वञिबो आहे, सर्टिफिकेट मिलंदो आहे, क्लास अटेंड करणु, बाक़ी उन्हनि खे को तजुर्बो न आहे।
उन्हनि बि तमामु घणा माण्हू मारे चुका आहिनि। उहे बि कराचीअ में बि 2-4 अस्पतालूं आहिनि जंहिंमें सही इंतिज़ाम आहे। त ॻाल्हि इहा आहे त हिते इहो त ठहियो, पर सॼी दुनिया में हिकिड़ा हूंदा आहिनि ट्रॉमा सेंटर। इहो त रोज़ु असां वटि वाक़ियो थिए थो। छोकिरो को मिसाल तौरु साइकिल तां किरी पियो, को मोटर साइकिल में एक्सीडेंट थी वियो, को भित तां किरी पियो, को जहिड़ो थी पियो, हिक ॿिए खे लठियूं हयूं या कुआड़ियूं हयूं। त इहो दरअसल उन जेको मुतासिर या मरीज़ आहे उनखे उन स्पॉट तां खणण लाइ बि ट्रेंड माण्हू खपे। सम्झो न, उनखे जेको आहे सो शायदि हिते त ईअं करे खणंदा आहिनि भाॻोट, पर उहो उन में ई उनजो अधु रगूं छिॼी पवंदियूं या को ज़रूरी हुजे भॼी थो पइजे, मरी थो वञे। न त उनखे खणण जो तरीक़ो आहे। तव्हां जेकॾहिं फिल्मुनि अंग्रेज़ीअ में ॾिठो हूंदो त ऑन द स्पॉट एम्बुलेंस ईंदी आहे, पहिरीं उनखे हिते कॉलर हणंदा आहिनि त मथां हॾी का भॻल हुजे, ॿियो उनखे हेठां ॾेई इहे जीअं थोरा खे खणबो आहे न, थोरो खणंदा आहियूं त सॼो गॾु उथंदो आहे। उहे अहिड़े नमूने खणंदा आहिनि गॾु, छो त ईअं न हॾो काथो भॻल हुजे या कोई या करंगो भॻल हुजे त उहो हीअं हेठि मथे थियण जे करे उहो उते टुटी वञे, उहो ऐं पोइ उहो कॾहिं ठीकु न थींदो। उहो माण्हू तव्हां ॾिसो शबीर चांडे जहिड़ो माण्हू पैसे वारो हुयो त खणी ज़ालिम, पर उहो बि जेको आहे सो इन में मरी वियो, छो त हुनजे शिकार कंदे जीप तां किरी पियो। हाणे ज़ाहिर आहे उते हुजे आहे त हुनखे खणनि आहे सही माना में, त उनजो कंडो ॻंढिजी वियो आहे। इहो नालो उनजो इन जे करे वरितुमि त माना उनजो मिसाल सभिनी खे ख़बर आहे। उहो त अहिड़ा त रोज़ु अलाए केतिरा माण्हू था मरनि। त मतिलबु इहा त इन लेवल जी बि हिते का सहूलियत न आहे। तंहिंजे करे इहो मसइलो आहे। ॿियो जेको आहे इन खां बि वॾो मसइलो करप्शन जो आहे। करप्शन जो मसइलो एतिरो त घणो वधियलु आहे जो मुंहिंजे ख़्याल में उनखे वज़ाहत करण जी ज़रूरत न आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त करप्शन जी लेवल छा आहे। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो जेको संगीन मसइलो हिते हाणे आयो आहे उहो आहे जेका ही इंटरनेशनल जेके मुल्क आहिनि या उन्हनि जे मुफ़ादनि जे ख़ातिर हिते जेका बुनियाद परस्ती पैदा कई वई आहे, माना जेको आहे सो बमबार पैदा करणु। पहिरियों सिंध थोरो पाक हुई, पर हाणे उहो छोकिरी वञी बमबार थी, हैदराबाद वारी जेका लिगारी नोरिन। उनखां पोइ असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾिसूं था, तव्हांजे इलाइक़े में त घणो आहे त माण्हुनि खे अहिड़ी तालीम वॾी थी वञे जो उहे जेके आहिनि से हिकिड़े इस्लाम जे ग़लति पासे ॾे वञनि था। जॾहिं त असां माण्हू जी जेका सिंध जी अक्सरियत आहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 99% खां मथे आहे, त उहे सभु मुस्लमान हुया ऐं मुस्लमान आहिनि ऐं मुस्लमान रहंदा। उन्हनि जे माना उहे नमाज़ूं पढ़ंदा आहिनि, ख़ैरातूं बि कंदा आहिनि, ज़कात बि ॾियनि था। जेको आहे सभु कुझु उहो आहे जेके इस्लाम जा उसूल आहिनि। हाणे हीअ अलाए कहिड़ो जेको आयो आहे जेको सॼी सोसाइटीअ खे, उनजो सबबु इहो आहे त सऊदी अरब जो उन में मुफ़ाद आहे, होॾां वरी ईरान जेको आहे सो वरी ॿियनि धुरनि खे थो ॾिए। हाणे पराई जंग में असीं पिया तबाह थियूं। तंहिंजे करे हीउ जेको मामिलो एतिरो त वधी वियो आहे जो तव्हां ॾिसंदव जेकॾहिं शाम में जेको ॾिसो था त कंहिं बमबारी में मरनि था, को सॼी शाम में हिकिड़ो माना ॼणो त हिकिड़ी सॼी इमारत कान्हे, सॼो खंडरात थी वियो आहे, 50 लख माण्हू मरी चुका आहिनि। सुभाणे इहा शइ हिते थियण वारी आहे जेकॾहिं असां ख़्यालु न कयोसीं त। हिते घर घर लड़ाई थींदी ऐं इहे बमबारियूं थींदियूं, न तव्हांजा घर बचंदा न माण्हू बचंदा, अखियुनि अॻियूं ॾिसंदा त बचा पिया तड़पंदा। तंहिंजे करे इहो जेको लॻे थो असांखे फ्यूचर में हिते अचण वारो आहे, उन अचण खां अॻु में सिंध खे पंहिंजे असुली उन ते इस्लामी लिबरलिज़म या जेका आहे असांजी सूफ़िज़म जी पॉलिसी या उन मथां जेको हर कंहिं माण्हू खे आज़ादी हुजे त जेको वणे दीन रखे, या जेको आहे भले उहो ख़ुदा सां डायरेक्ट हुजे, ॿिए माण्हूअ खे हक़ु न आहे त उन जे हिन में मुदाख़लत करे। सो इहा जेको बुनियाद परस्ती वारो मसइलो आहे इहो सभ खां जेको आहे वॾो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त असां इन्हनि सभिनी शयुनि खे, ॿिया बि काफ़ी मसइला आहे, इन्हनि सभिनी शयुनि ते जेकॾहिं गौर न कंदासीं त पोइ असांजो हाल इहो जेको मां तव्हांखे ऐं इहो यकीनी आहे, इन में का इहा ॻाल्हि न आहे त इहो बसि को ख़्वाबु आहे या ख़्यालु आहे, न। हुते हलंदे हलंदे ईअं थियो हिते थियो। ऐं इन्हनि खे जे पोयां जेको आहे सो आहे तव्हांजा मुल्क, ख़ासि तरह इहो दाइश वग़ैरह ठाराई इसराईल आहे, फंडिंग उन्हनि कई आहे, अमरीका कई आहे। हुननि खे त खपे भली पाण ॿुड़ी मरनि, त इन खां पाण खे बचिणो पवंदो। उनखां पोइ हाणे जॾहिं असां सभई माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचूं था या को बि माण्हू कुझु करणु चाहींदो आहे त असांजूं जेके कुदरती खामियूं जेके आहिनि, समाजी खामियूं, कुदरती को अलाह न ॾिनो हुन सां पाण पैदा कयूं, उन में हिकु आहे अनापरस्ती। अनापरस्ती इहा थिए थी त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू का ॻाल्हि करे थो त
त ॿियो वरी चए थो त वरी हेर कहिड़ो सुरीलो आहे जो हे ईअं माना उहो उनजे ख़िलाफ़ु हूंदो आहे। दुनिया में वॾे वॾी छिड़विछिड़ ऐं जेको एनार्किस्ट क़ौम शायदि सिंधी आहे, जेके कंहिं बि ॻाल्हि ते गॾु थियण लाइ तयारु न आहिनि, मुतफ़िक़ न थींदा आहिनि। माना असां पंहिंजे अनाम जे करे, तंहिंजे करे जेसि ताईं आम माण्हू पंहिंजी अना खे फना न कंदो ऐं पंहिंजे मुफ़ाद खे ॾिसी ऐं जेको आहे सो गॾु न थींदो, तेसि ताईं असांजे बचाव जो को बि जेको आहे सो न आहे। सो हिकु ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हू बुनियादी तरह थोरो अहवाली वॾो आहे, सम्झो न। उहो जेको आहे सो ॻाल्हियूं कंदो, हे कंदो, पर अमल न कंदो आहे। जेकॾहिं असां मिसाल तौरु इहो चऊं त बाबा हीअ जेको आहे सो असांखे इस्पताल ठाहिणी आहे कंदकोट में, दिलि जे मर्ज़ जी ठाहिणी आहे, सभु ॻाल्हाईंदा रहूं त थींदो। पर जॾहिं उहो अमली कमु कबो, बाबा हुन लाइ पैसा कान वेंदा, गवर्नमेंट ते ज़ोर ॾियो, या पाण में चंदो कयो था, या कंहिं वॾे बिज़नेस में हिनखे इलाद कयो बाबा तूं हिते इन्वेस्टमेंट करे असां हिते ख़र्च न कंदासीं, तोखे प्रॉफिट थींदो, मतिलबु को न को तरीक़ो कढणो पवंदो न। त पोइ वञी जेका आहे सा उहा शइ थींदी। माना सिंधी माण्हू ॻाल्हियुनि जा गहीर आहिनि, गिला जा गांगा आहिनि, सम्झा कचरियुनि जा गोॾिया। तंहिंजे करे पंहिंजो जेको आहे सो का बि शइ जेका आहे सो अमल में नथी अचे, हर को ॻाल्हियूं करे सुम्ही थो पए। टी ॻाल्हि हुन सां गॾोगॾु इहा आहे त असां जेके आहियूं से माज़ीअ ते घणो फ़ख़ुरु था कयूं। हाणे हिते बि मोहन जे दड़े जो ज़िक्र ॿ टे दफ़ा थियो, पर हाणे बाबा मोहन जे दड़े वारा त अलाए केरु हुया, अलाए जेको आहे सो उन्हनि कीअं कमु कयो, कीअं महिनत कयूं। असां छा पिया कयूं? असां महिनत जे बजाए वांदकाईअ जा कम ॻोल्हींदा वठंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त को कमु न कयूं। तंहिंजे करे ऐं ॿियो पाण में वेही जॾहिं वेहूं था रातिनि जो कचहरियुनि में त वॾियूं कॉम्प्रेसनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हे ब्यूरोक्रेट जेके बि ॾिसो था हिते स्टेजुनि ते ऐं उन में वॾियूं कॉम्प्रेस ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर जॾहिं ऑफिस में वेंदव त रेट अहिड़ो वठंदव जो तव्हां हाली त जेको आहे बेहोश करे थियल तव्हां खयूं ईंदा। त ॻाल्हि इहा आहे त इहो जेको रोमान सां सिर्फ़ु हिकिड़ो उन में लज़त वठणु, माना कॉम्प्रेस जी ॻाल्हि सोचे, सुठी ॻाल्हि सोचे, उन मां लज़त वठणु, पर अमली तरह उनजो उबतड़ हुजणु। त सॼी सोसाइटी असांजी ईअं आहे, मुनाफ़िक़ आहे, सम्झो न। जॾहिं त इस्लाम में बि इहो त चयल हो त बाबा जेको आहे इहो मुनाफ़िक़ खां काफ़र बहितर आहे, सम्झो न। पर हिते हर माण्हू ई आहे, हर माण्हू 100 सैकड़ो, शायदि को अहिड़ो को करोड़नि लखनि में को हिकु अधु माण्हू बचियलु हुजे, बाक़ी न त हर माण्हू 24 कलाक इहो आहे। हुन सॼो ॾींहुं रिश्वत वठे थो, सॼो ॾींहुं जेको आहे सो बजेटूं खाए थो, 300-300 अरब 400-400 अरब खाई था वञनि, वरी ख़बर पई त बाबा इहे उमिरि ते बीठा आहिनि, हर 15 ॾींहं उमिरि ते आहिनि, माना अलाह खे चरियो था बणाइनि। माना जॾहिं चऊं था त बाबा ख़ुदा हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे जेको हर शइ खे ॾिसे थी, हुनखे हर शइ जी ख़बर आहे, हुन वटि हिकिड़ो सिस्टम आहे। त पोइ तव्हां जेको आहे सो हे ख़ुदा करतूत करे, पैसा कमाए, माण्हू माराए, ज़ुल्म करे, वरी उमिरि ते वञो था त भला अलाह तव्हांखे न ॾिसंदो छा? माना तव्हां हुनखे बेवकूफ़ था सम्झो। त मतिलबु ॻाल्हि इहा त समूरी जेका हीअ आहे, ॾिसो न इस्लाम में त इहो बि आहे त बाबा जेकॾहिं तव्हां ते कर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हांखे माना पैसा न आहिनि या कर्ज़ु आहे, या तव्हांजी धीउ जी शादी न आहे थियल, या ॿी का अहिड़ी बीमारी आहे त तव्हां ते पोइ उन वटि फ़र्ज़ु न आहे। पर हाणे ॻाल्हि आहे त हीउ पराओ पैसो लुटे जेको अमरा ऐं हीअ जेको आहे सो छा आहे इहे जेको आहे मतिलबु तव्हां हर माण्हूअ खे हैरत थींदी हूंदी, पर ॻाल्हाए कोई कोन थो, सम्झो। सो तंहिंजे करे हिकिड़ी जेका आहे हिन ॻाल्हि मां निकिरणो पवंदो। असांखे गुड गवर्नेंस खपे, असांखे जेको आहे सो उहा असां पाण पैदा करे सघूं था। त इहो आहे। ॿियो पर सभ खां वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे जंहिं ते मां मतिलबु ज़ोर ॾींदुमि त हिक ॿिए सां वेहिजे, ॻाल्हाइजे। दुनिया ॾाढी अॻिते तरक़ी करे वई आहे, माण्हू जेको आहे सो मरीख़ ते पहुचनि था, जेको आहे उनखां अलावा जेको आहे सो तव्हां ॾिसो त चंड ते बल पहुता, अलाए कहिड़ियूं हीअ सभु को जेको आहे खीसनि में मोबाइल फ़ोन खणी वेठो आहे। असां त न ठाहियूं, इहे त हुननि ठाहियूं, हुननि ठाहे जेको आहे सो वरी ठाहे विकिणनि असांखे था, असां पैसा ॾियूं था, प्रॉफिट हुननि खे थो थिए, असांखे छा थो मिले? हुननि जी टेक्न हो जेकॾहिं चाहिनि त तव्हांजी सॼी ॻाल्हियूं बि ॿुधी सघनि था इन जे थ्रू। जेकॾहिं चाहिनि तव्हां भली तव्हांजूं कहिड़ियूं बि घर जूं तस्वीरूं हुजनि या को गंदियूं तस्वीरूं हुजनि, उहे बि जंहिं महिल चाहिनि उन कंदासीं, ऐं सॼी डेटा हुन कंप्यूटर में निकिरी थी अचे, जेको तव्हां ॻाल्हायो था उहो रिकॉर्ड सॼो अचे थो। तंहिंजे करे जेको आहे सो मतिलबु इहे आहे त हू साइंस जी हर ॻाल्हि में, असां जहाज़नि में चढ़ूं था, उहे उन्हनि जा ईजाद थियल आहिनि, एसियूं हलनि थियूं, फ्रिजुनि जो पाणी पीऊं था, उनखां सवाइ सॼो ॾींहुं कंप्यूटर ॿिया कयूं, त सभु त हीअ असां किथे आहियूं?
जॾहिं दुनिया अॻिते वधे थी ऐं ईअं न आहे जेकॾहिं रुॻो ॻाल्हि साइंस जी हुजे त बि न आहे पर उन मां हू पैसो कमाए असां ते कब्ज़ो था कनि न। चाइना जेकॾहिं तव्हांजा पंहिंजो सामान तव्हांखे विकिणी ॾिए थो ऐं उनजी फ़ौज अचे माण्हू अचनि था जेके हेॾे मोकिलिया अथई उहे सभु उतां जा सज़ा याफ़्ता क़ैदी आहिनि सज़ाए मौत जा उनखे को बि इशराफ़ कोन आयो आहे हेॾे उहे पंहिंजा माण्हू हिन मोकिलिया अथऊं त पोइ वञी जेको आहे कर पंहिंजा पुराणा कारखाना खोले जेके नाकारा जेको माहौल खे ख़राबु कया पिया उहे तव्हांखे था ॾियनि तव्हांखे दुनिया जो वॾे में वॾो जेको आहे सो महांगो इंट्रस्ट था ॾियनि सॼी दुनिया में इहो जेको इंट्रस्ट हूंदो आहे उहो 2% हूंदो आहे हीअ तव्हांखां 8% था वठनि हुकूमत तव्हांखे ॿुधाए कोन थी पई त मतिलबु आहे हू छाजे करे असांजे मथां ग़लबो करे सघनि था इन जे करे सघनि था त उहो साइंस टेक्नोलॉजी ऐं इदारनि में जीअं साईं ॻाल्हि कई त इदारा वेंदा आहिनि त को मतिलबु आहे हुन जा इदारा मज़बूत आहिनि सभु कमु कनि था तंहिंजे करे जेकॾहिं हीअ सोच जूं इंजणियूं ठाहिबियूं हिक ॿिए सां पंहिंजो ख़्यालनि जी ॾे वठि कबी थोरो जेको आहे लूज़ ताहत में रहिबो ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता असाम्हूं छा कंहिं बि माण्हू सां का वाक़ई खुली ज़ाती थिए त उन लाइ निकिरी अचिणो पवंदो त मुंहिंजे ख़्याल में त कंदकोट जा दोस्तनि जहिड़े नमूने सां इंट्रस्ट वरितो आहे ऐं जहिड़े नमूने सां पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ी दिलचस्पीअ सां ॻाल्हि बि ॿुधी आहे वेठा बि रहिया आहिनि बर्दाश्त बि कयो आहे त मूंखे उमेदु आहे त हितां जा माण्हू जीअं त घणेई कॉम्प्लिकेटेड सोसाइटी न आहिनि सादी सोसाइटी आहे तंहिंजे करे सचाईअ खे सम्झंदा ऐं कोशिशि कंदा त असां गॾिजी सभु कंहिं तव्हांजी वॾी महिरबानी।